हिंदई सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवत GFX चैनल ते भलीकार। आऊं तव्हांजो पंहिंजो जीवत कुमार। अॼु असीं हाज़िर थिया आहियूं क्लास ॿिए सां गॾु। जीअं त कल्ह खां असां शुरू कयो आहे ग्रामर वारो हिसो, जंहिंमें सिंधी ऐं इंग्लिश ग्रामर ॿिन्हिनि खे पाण खणंदासीं ऐं जेको बुनियादी शयूं आहिनि सिंधी ग्रामर जूं या इंग्लिश ग्रामर जूं उन्हनि खे पाण पढ़ंदासीं। त कल्ह असां पढ़ियो होसीं अखर, त अखर छा थींदो आहे ऐं अखर जेको आहे उहो कीअं हूंदो आहे उन ऐं मिसालनि समेत उनखे ॾिठो होसीं। अॼु ॿिए क्लास में जेको पंहिंजो उनवान आहे उहो आहे वर्ड, सिंधी में जंहिंखे चइबो आहे लफ़्ज़। जेकॾहिं तव्हां मां कहिड़े चैनल ते नओं आहे या जेकॾहिं पुराणो वीडियो न ॾिठो आहे त डिस्क्रिप्शन में ॾिनल लिंक ते वञी करे हू वीडियो ॾिसे ताकी उनखे ग्रामर सम्झण में जेका आहे उहा सहूलियत थिए। त अॼु ॾिसंदासीं वर्ड लफ़्ज़। लफ़्ज़ छा आहे ऐं लफ़्ज़ जा जेके मिसाल आहिनि उन्हनि खे पाण ॾिसंदासीं त जीअं असीं इनखे मुकमल तरीक़े सां सम्झी सघूं। त वर्ड जी जेका इंग्लिश में डेफिनेशन आहे या वसफ़ आहे उहा हीअ आहे त अ ग्रुप ऑफ लेटर्स। ग्रुप मीन्स मजमू या मेड़ ऑफ लेटर्स, अखरनि जो मेड़ या अखरनि जो मजमू या गॾु थियल अखर विच गिव कंप्लीट सेंस, जेको असांखे पूरो मफ़हूम ॿुधाइनि। माना अखर मिली करे जॾहिं असांखे पूरो मफ़हूम ॿुधाइनि त असीं उनखे छा चवंदासीं, वर्ड इज़ कॉल्ड वर्ड। अ ग्रुप ऑफ लेटर्स विच गिव अ कंप्लीट सेंस इज़ कॉल्ड वर्ड। हाणे ॿी डेफिनेशन ॾिसंदासीं। वर्ड आर ग्रुप ऑफ लेटर्स मतिलबु त जेके लफ़्ज़ आहिनि उहो अखरनि जो मेड़ आहिनि दैट मेक सेंस, जेको मफ़हूम सम्झाइनि एंड हैज़ इट इज़ ऑन मीनिंग, ऐं उन्हनि जी हिकु पंहिंजी माना या पंहिंजी जेका मफ़हूम हुजे उहो हुजे। ठीकु आहे, वरी इनखे दुबारा ॾिसूं पाण। वर्ड्स आर ग्रुप ऑफ लेटर्स दैट मेक सेंस एंड हैज़ इट इज़ ऑन मीनिंग। त अखरनि जो मेड़ जंहिं जी जेका आहे पूरी माना हुजे ऐं हिकु पंहिंजो अलहदा मफ़हूम हुजे त उनखे असीं छा चवंदासीं त ही लफ़्ज़ आहिनि। हाणे सिंधी में ॾिसूं था, अखरनि जो अहिड़ो मेड़ जंहिं मां पूरो मफ़हूम ज़ाहिर थिए त उनखे असीं लफ़्ज़ चवंदासीं। अखर तव्हांखे कल्ह पढ़ाया हुआ, मिसाल तौरु लफ़क बे बदक या इंग्लिश में ABCD, त इहे सभु छा आहिनि, अखर आहिनि। अखर मतिलबु जेको अल्फ़ाबेट में मौजूदु जेके निशानियूं आहिनि उन्हनि खे असीं अखर चवंदासीं। हर अखर जी पंहिंजी हैत हूंदी आहे, पंहिंजी शिकल हूंदी आहे जंहिंसां उहो सुञातो वञे थो। ठीकु आहे, उहे जॾहिं पाण में मिलंदा आहिनि ऐं हिकिड़ी माना ज़ाहिर कंदा आहिनि ऐं या हिकिड़ो मफ़हूम ज़ाहिर कंदा आहिनि त असीं उनखे चवंदासीं त हीअ लफ़्ज़ आहे। हाणे लफ़्ज़ जो जेको मिसाल आहे उनखे पाण ॾिसूं। मिसाल तौरु APPLE। हाणे A अलॻि अखर आहे, P अलॻि अखर आहे, वरी P अलॻि अखर आहे, L अलॻि अखर आहे ऐं E अलॻि अखर आहे। हाणे इहे पाण में मिली करे छा थिया, एपिल, जंहिंखे पाण सूफ़ चवंदा आहियूं, एपिल। हाणे इंग्लिश में इहो वर्ड थी वियो एपिल। ठीकु आहे, मतिलबु त अखर पाण में मिली करे हाणे हिन में जेके अखर मिलिया आहिनि उहे टोटल 5 अखर मिलिया आहिनि ऐं इहो मफ़हूम ज़ाहिर कयो त बाबा एपिल हाणे इहो कंहिं शइ जो नालो आहे, कंहिं फ्रूट जो या कंहिं मेवे जो नालो आहे जेके असीं खाइण में इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे सिंधी में ॾिसूं मिसाल तौरु स्वाद, वाव ऐं फ़ेफ़ानोस। हाणे इहे 3 अखर मिली करे पाण में छा ठाहियूं, सूफ़। हाणे सूफ़ छा थी वियो, हिकिड़ो लफ़्ज़ थी वियो। हाणे असां सभिनीनि खे ख़बर हूंदी त सूफ़ जेको आहे हिकिड़ो खाइण जो जेको आहे मेवो आहे, त मतिलबु उनजो नालो बची वियो, इहो थी वियो पूरो लफ़्ज़। त ही हो अॼु जो जेको मौज़ू लफ़्ज़। लफ़्ज़ छाखे चइबो आहे, लफ़्ज़ कीअं ठहींदो आहे, उहो तव्हांखे सम्झायो। इनशाला ईंदड़ जेको लेक्चर हूंदो उनमें पाण जेको आहे सेंटेंस खे ॾिसंदासीं ऐं पोइ पार्ट ऑफ स्पीच खे शुरू कंदासीं। तव्हांजी राय जो आउं मुंतज़रु हूंदसि। जेकॾहिं तव्हांखे अञा इनखे वधीक गहराई सां सम्झणो आहे या तव्हांखे इहो वीडियोज़ जेके आहिनि कीअं पिया लॻनि या पाण खे कहिड़े मौज़ू तरफ़ वञणु घुरिजे, तव्हां पंहिंजी राय बिल्कुलु ॾेई सघो था। ऐं हिन वीडियो खे जेको आहे पंहिंजनि दोस्तनि सां, पंहिंजे शागिर्दनि सां या ॿियनि सां शेयर करे वधि में वधि इल्म खे फैलाए सघो था ऐं ॼाण जेका आहे उहा माण्हुनि ताईं पहुचाए सघो था। सो पंहिंजो ख़्यालु रखिजो। अॼु जे लाइ एतिरो ई। इंशाल्लाह वरी मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।